रूहानी तुलबा जमात जे सूबाई अॻवाननि पारां नौशेरो फिरोज़ जो दौरो। तफ़सीलन मूजिब रूहानी तुलबा जमात सूबाई सिंध जे अॻवाननि पारां सूबाई सदर हक नवाज़ मेमन ताहिरी जी ज़ेर क़यादत ज़िले नौशेरो फिरोज़ जो तनज़ीमी दौरो कयो वियो। अॻवाननि जी आमद ते ज़िले उहिदेदारनि गुलनि जी वर्खा करे पंहिंजे सूबाई क़ाइदीन जो परतपाक इस्तक़बाल कयो। तंज़ीमी विज़िट दौरान सूबाई अॻवाननि हक नवाज़ मेमन, मज़ार अली खोसो, मेराजुद्दीन अबड़ो, आमिर हुसैन पहवर ऐं अली रज़ा ताहिरी ज़िले नौशेरो फिरोज़ जी मजमूई कारकर्दगीअ जो जाइज़ो वरितो ऐं तंज़ीमी कम खे मज़ीद बहितर बणाइण लाइ हिदायतूं ॾिनियूं। उन मौक़े ते सूबाई अॻवाननि चयो त असांजो बुनियादी मक़सदु इस्लाम जी आफ़ाक़ी पैगाम खां अवामुल नास बिलख़ुसूस नौजवाननि खे रोशनास कराइणु आहे। दौरे हाज़ुर जे चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ नौजवाननि खे असांजे रहबर सॼण साईं जी सोच, फ़िकर ऐं नज़रिए खे फ़रोग़ ॾियण ऐं इन्हीअ ते अमल करण जी ज़रूरत आहे। असांजा रहबर नौजवाननि में अहिड़ी क़ाइदाना सलाहियत ॾिसणु चाहिनि था जेके इंसानियत सां भरपूर फलाही मुआशिरो तश्कील ॾेई सघे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची